अॼोके जदीद दौर में जिते सिक्योरिटीअ जा केतिरा ई फीचर्स अची विया आहिनि, उते होशियार हैकर्स बि नवां तरीक़ा सिखी वरिता आहिनि। सोशल मीडिया अकाउंट हैक थियण त आम ॻाल्हि थी वई आहे। हैकर्स माण्हुनि जा बैंक अकाउंट हैक करण जे क़ाबिल थी विया आहिनि। कुझु वक़्त पहिरियों जॾहिं पीटीआई जे बागी मेंबरनि ते करोड़नि रुपया रिश्वत वठण जो इल्ज़ाम लॻो हो, त इहो बि इंकशाफ थियो त हैकर्स हिक पीटीआई एमपीए जे बैंक अकाउंट खे हैक करे रक़म कढाए वरिती हुई। पीटीआई जे क़ौमी असेंबली मेंबर जवेरिया ज़फर इंकशाफ कयो आहे त हैकर्स संदसि फिंगरप्रिंट चोरी करे सिलिकॉन जा जाली बायोमेट्रिक ठाहे संदसि सिम बि ब्लॉक कराई ऐं अकाउंट बि ख़ाली करे छॾिया। हिक इंटरव्यू में हिन चयो आहे त हिक पासे इहो इल्ज़ाम हो त असां करोड़नि रुपया वरिता आहिनि, जॾहिं त ॿिए पासे हैकर्स अकाउंट ख़ाली करे छॾिया हुआ, जंहिं सबबि अकाउंट बंदि करणा पिया हुआ। हाणे हू घणो करे चेक इस्तेमाल कंदी आहे ऐं अकाउंट खे वरी चेक कंदी रहंदी आहे। हिन इल्ज़ाम हयो त हिन में ज़रूर नादरा जो को शख़्स शामिल हूंदो, छो त नादरा जे कंहिं माण्हूअ जी मदद खां सवाइ इहो मुमकिन नाहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk